सिंध में पानी जी खोट आबादगारनि खे परेशान करे छडि॒यो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। जामशोरी में सिविल सोसाइटी जे सॾ ते सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण ख़िलाफ़ शरीफ अबड़े, असगर बरफ़त, हबीबुल्ला आमड़ो ऐं हाफ़िज़ बख्शल सेड़ो जी अॻवाणी में बुख हड़ताल एहतिजाजी रैली कढी वई। सिंध खे पाणी फराहमी जो मुतालबो कयो वियो। ठठे जी जुंगशाई शहर में 40 ॾींहनि खां लाॻीतो पाणी जी खोट ऐं लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरियुनि सां गॾु औरतूं ऐं ॿार बि रोडनि ते निकिरी आया। सियासी समाजी अॻवान हाकिम अली ब्रोही जी अॻवाणी में नौजवान औरतुनि ऐं ॿारनि एहतिजाज कंदे जुंगशाई खां ठठो वेंदड़ रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई। ठरी मीरवा में पाणी ख़िलाफ़ GSN क़ौमी पार्टी जे कारकुननि नवाज़ खान ज़ऊर, रज़ा अशर, आकाश मीरवाई ऐं हाजन गुल शहर जी अॻवाणी में सिटी गेट खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। फैज़गंज जे हेडक्वार्टर शहर पकाचांग में वीहो ऐं फैज़गंज वाजी पुछड़नि जा आबादगार पाणी खोट ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। आबादगारनि शहर जे मुख्य चौक ते निटरण में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते हारपो कंदड़ गुंगा बि शरीक थिया। उन मौक़े ते अॻवाणनि यामीन चांग, अब्दुल मालिक ऐं ॿियनि ॿुधायो त पुछड़ी जे हिसे जो पाणी मुंड जा बासर लिफ्ट मशीनूं लॻाए राति ॾींहं चोरी कनि पिया। अॻ में वाराबंदी कई पई वञे। उन्हनि ॿुधायो त फैज़गंज वाह ते दर्जननि जी तादाद में लिफ्ट मशीनूं खुलेआम हलनि पियूं, जिन मथां कलाकनि जे हिसाब सां रेट मुक़रर थियल आहिनि। का बि कार्रवाई नथी कई वञे। चोरीअ सबबि पाणी पुछड़नि ताईं नथो पहुचे, जंहिं करे फसलनि ऐं गाहनि जी पोखी बि न थी सघी आहे। जर जो पाणी खारो हुजण करे हाणे इंसान ऐं हैवान पीअण जे पाणी लाइ बि परेशान आहिनि। हज़ारे एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। ॾुकार वारी सूरतहाल आहे। हुननि आला अख़्तियारनि खां नोटिस वठी पुछड़ीअ जे हिसे जो चोरी थींदड़ पाणी फराहम करण जो मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ STO इरिगेशन मौजूदु पाणी चोरी ते ज़ाब्तो आणण लाइ अमलो राति ॾींहं वाहन ते मौजूदु आहे ऐं कार्रवाई कंदे पाणी चोरनि ख़िलाफ़ केस पिणु दाख़िल कराया विया। ख़ैरपुर नाथन शाह जे नारा डिस्ट्रिक्ट कालरावा, खुदावा, कुडण शाख ऐं ॿियनि वाहन में खाटरी न थियण ऐं पाणी हथरादू खोट ख़िलाफ़ अवामी जमहूरी पार्टी जे सॾ ते ज़िले सदर इसाक गाॾही, वकील राजा चांडे ऐं जबार सियाल जी अॻवाणी में बाईपास इंडस हाईवे खां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो। ठुल में पाणी खोट ख़िलाफ़ SUP, STP, जस्कम, JUI, क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहबर चौक ते निटराइण समेत धरणो हयो। वारे में अवामी जमहूरी पार्टी जे कारकुननि मोहम्मद सलाह चांडे, सरवेज चांडे ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नज़ीराबाद में ज़री पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि अला बख्श कुरैशी, बशीर अहमद ब्रोही, जब्बार आज़ाद मंगी ऐं बाबू अल्ताफ़ कांदड़ो जे अॻवाणी में प्रेस क्लब आॾो बुख हड़ताल कई। सजावल जोड़े जे ऐं अर्ज़ी भुट्टो में आबादगारनि सियासी समाजी माण्हुनि सहाफ़ियुनि तरफ़ां अब्दुल वहीद चांडे, अली मोहम्मद भुट्टो ऐं हाफ़िज़ सिकंदर जे सर जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो।